ऐब वारे जानवर जी कुर्बानी जाइज़ न आहे, पोइ छाजे करे खसी जानवर जी कुर्बानी कई वेंदी आहे, हालांकि उहो ऐब आहे, लिहाज़ा खसी जानवर जी कुर्बानी जाइज़ थींदी या न थींदी। इहा ॻाल्हि ज़हन में रखो त ऐब उहा शइ आहे जंहिंखे ऐब शरीयत मुतहरा या उन कमकार करण वारनि माण्हुनि माना उन पेशे जे माण्हुनि ऐब सॾियो हुजे। शरीयत मुतहरा जंहिं शइ खे ऐब न चयो आहे उहा ऐब न आहे। आलिमनि इरशाद फरमायो आहे त ऐब चइबो छा खे आहे। आलिम इरशाद फरमाइनि था त जेका शइ नफ़े, जेको जंहिं शइ जो असुलु नफ़ो आहे, उन नफ़े खे नुक़सानु ॾिए या हुन जी ख़ूबसूरती ऐं सूंहं खे ख़तमु करे, उनखे घटि करे, उन्हनि शयुनि खे त ऐब चयो वियो आहे। पर जेका शइ अहिड़ो असरु नथी करे, लिहाज़ा उहा ऐब न आहे। तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त शरीयत मुतहरा जो हुकुम आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी हदीस आहे, पाण करीमनि इरशाद फरमायो सम्मिनू दहायाकुम फ़इन्नहा अला सिराति मतायाकुम। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त पंहिंजे कुर्बानीअ जे जानवरनि खे चङी तरह तातियो, उन्हनि खे थुल्हो थंभरो कयो, छो त क़यामत जे ॾिहाड़े पुलसरा ते इहे तव्हांजे लाइ सुवारी थी हलंदियूं। लिहाज़ा शरीयत मुतहरा में जानवर खे, कुर्बानीअ वारे जानवर खे थुल्हो मतारो करणु माना मतलूब आहे, इहो करणु ज़रूरी आहे, सुठो अमल आहे। लिहाज़ा जेकॾहिं गौर कयो वञे त जॾहिं जानवर खे खसी कयो वेंदो आहे त उनजी सिहत वधीक बहितर थींदी आहे, उहो ताज़ो तवानो वधीक थी पवंदो आहे। ऐं इन खां अलावा इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त खसी जानवर जी कुर्बानी अफ़ज़ल आहे उन जानवर खां जेको खसी न आहे। छो? इन जे करे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जिन घटनि जी घेटनि जी पाण करीमनि कुर्बानी फरमाई हुई उहे खसी हुया। हज़रत सैयदना हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा अराद अन युदहिय इश्तरा कबशैन अज़ीमैन समीनैन अक़रनैन अमलहैन मौजूअैन दहा बिअहदिहिमा अन उम्मतिही वल आख़र अन मुहम्मद व आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे जेका दवावीन सुन्नत कुतुब हदीस में मौजूदु आहे त मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुर्बानीअ जो इरादो पाण करीमनि फरमायो त पाण करीमनि वरिता ॿ घेटा जेके तमामु वॾा हुया, तरो ताज़ा हुया, थुल्हा थंभरा हुया, सिंगनि वारा हुया ऐं चिट कबरा हुया ऐं खसी हुया। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खसी जानवर जी कुर्बानी कई आहे। लिहाज़ा जेका कुर्बानी नबी पाक कई उहा अफ़ज़ल आहे। लिहाज़ा खसी जानवर करणु कुर्बानी इहो अफ़ज़ल औला ऐं सुन्नत जी पैरवी आहे, इहो ऐब हरगिज़ न आहे।